आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। शायर हिकिड़ो त शेर आहे पर आउं थोड़ी उन जी वज़ाहत कंदुसि। त शायर चयो त महबूब की महफिल को महबूब सजाते हैं। महफिल कंहिंजी महबूब जी उन मदीने वारे मीर जी। सजाइण वारा केर, सजाइण वारा केर, उहे दोस्त जिन अॼु हीअ महफिल सजाई आहे। अदा गुलाम अली अदा तालिब साहतो के आउं खराज तहसीन पेश कंदुसि जिन दोस्तनि उन्हनि जी टीम खे, जिन लाइ शायर चयो त महबूब की महफिल को महबूब सजाते हैं। आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। त अॼु जे महबूब जा महबूब केर आहिनि? हिकिड़ो वो महबूब जिनजी महफिल आहे, ॿिया उन जा महबूब जिन ये महफिल सजाई आहे। हिकिड़ो महबूब, ॿिया उन जा महबूब जिन ये महफिल सजाई आहे, ॿिया उहे जिनके महबूब पाण घुरायो आहे, वो असां तव्हां पाण। त दोस्तों, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। चवण ला त हिकिड़ो दुरूद आहे, सलात आहे, दुरूद आहे, पर असल में ही इश्क मोहम्मदी आहे। ही उहा सुती आहे जेका बाबा साईं अहमद अली कुरैशी जन 56 साल ॾींहं राति हिकु कया ऐं उन खां पोइ 56 साल खां उन खां दुरूद जे सूरत में ही फैज़े कलंदर आहे जेको लाल साईं जन बाबा साईं जे हवाले कयो ऐं ॾाढा हाजी यूसुफ शाह उन्हनि खे हथों हथ उन्हनि जे हवाले कयो त बाबा ही फैज़े कलंदर आहे जेको तव्हां जे हवाले कयो थो। अॼु उन्हनि जी महिनत आहे, बाबा साईं अहमद अली कुरैशी जन जी महिनत आहे जिन जे करे ही फैज़ मिलियो। उन खां पोइ उहा महिनत जेका उहा सुहिणे मोहम्मद अली खान जे हवाले कई वई, जंहिं ॾींहं राति हिकु करे असां सभिनी खे हिते गॾु कयो। ही महिनतूं, ही कोशिशूं, ही शफ़क़तूं, ही मोहबतूं, ही उन मर्द मुजाहिद जूं आहिनि जे असां सभिनी जी हथनि मां वठी तरबियत कई। असां दुनिया जे उलझन में, दुनिया जे वहशतुनि में, दुनिया जे नफ़रतुनि में, दुनिया जे कमनि कारनि में एतिरा उलझियल हुआसीं जो असांखे पंहिंजो होश न हो। पर उहो मर्द मुजाहिदो जे हिन फैज़े कलंदर खणी दर दर हिकु कयो, झंग जर थर पट हिकु करे उहा महबूब जे इश्क खे दर दर ते पहुचायो। साईं मोहम्मद अली खान हुयो जिन जी कोशिशुनि सां ही महफ़िलूं सजनि थियूं, जिन जी कोशिशुनि सां ही सभु दोस्त, असां सभु, तव्हां सभु इन लाइक़ थियाऊं त उन मदीने वारे मीर जे इश्क में, उन मदीने वारे मीर जे इश्क जी सुतीअ जेका असांखे उन मोहम्मद अली खान जे हथां मिली ऐं अॼु असां इन लाइक़ आहियूं त ही महफ़िलूं असांखे नसीब थियूं आहिनि। दुनिया जी चादर, दुनिया जा तरीक़ा, के डॉक्टर आहिनि, के इंजीनियर आहिनि, के वकील आहिनि, के जज आहिनि, ही सिर्फ़ दुनिया जी चादर, ही दुनिया जी चादर आहे, ही दुनिया जी सुञाणप आहे। इन जी का अहमियत न आहे, इन जी का हैसियत न आहे, इन जी का औकात न आहे। पर जेकॾहिं औकात आहे, जेकॾहिं का हैसियत आहे, जेकॾहिं को मक़ाम आहे त उन इंसान जो आहे जंहिंजो इश्क उन मदीने वारे मीर सां आहे। नेमतूं जिन जे करे ही दुनिया ख़लक़ी वई आहे, जिन जी ख़ुद खुदा वो रब्बुल पाक ख़ुद शहादत हुजे त ही दुनिया असल में ख़लक़ी छो वई आहे। ही नेमतूं, ही रंगा रंगीनियूं, ही सब्ज़ गुलवार, ही पहाड़, ही समुंड, ही जेकी दुनिया जो बागीचो सजायो वियो जंहिंमें एतिरा 1.25 लाख नबी पहिरियां मोकिलिया विया, पर उन खां पोइ महबूब पंहिंजो पाण मोकिलियईं, ॿुधायईं त इहा दुनिया जेका ख़लक़ी वई उहा इन महबूब जे करे ख़लक़ी वई। ऐं जॾहिं पाण हू महिरबान थींदो आहे, जॾहिं हू कंहिं इलाइक़े ते करम करणु चाहींदो आहे त पोइ मोहम्मद अली खान जहिड़ा मर्द मुजाहिद पैदा थींदा, पोइ बहाना थींदा आहिनि।
महफिलू सजनियुन पो तालिब साहब ते जेड़ा गुलाम अली जेड़ा एड़ा एड़ा मर्द छोकरा पैदा थींदा आहिनि जेके उन महबूब सां असांखे मिलाईंदा आहिनि उन एड़ियूं महफिलूं सजाईंदा आहिनि उते दिलदार सुमरे जेड़ा मर्द पैदा थींदा आहिनि उते उमर फारूक जेड़ा मर्द पैदा थींदा आहिनि जेके असांखे उन महबूब जी निस्बत सां मिलाईंदा आहिनि। आम गाल ना है, थोड़ी समझण जी जरूरत है। हिकड़िया तो या महफिल गजानिया आया सी दुरूद पढ़ो सी बैठा सी बुधो सी कंहिंजी औकात ना है तो उन जे महबूब जी सना करे उन जी तारीफ करे उन जी तारीफ त खलकल हर मखलूक सभनी जहानन में पई करे मुंजी केड़ी औकात आ